भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। कर्मणो ह्यपि बोधव्यं बोधव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणो गतिः। कृष्ण भगवान चए तो कर्म जी गति ॾाढी गहना। ही श्लोक असां कयो हुओसीं, वरी थोरो रिपीट था कयूं। 17 नंबर चैप्टर 4 वर्स 17। ही चए तो कर्म बि तव्हांखे कर्म जो ज्ञान हुजे, विकर्म जो ज्ञान हुजे ऐं अकर्म जो ज्ञान हुजे। ईअं न चई वई विकर्म कर्म अकर्म तव्हांखे ख़बर हुजे। डेफिनेटली चए तो पर्पसफुली भई विकर्म बि ख़बर खपे, कर्म बि ख़बर खपे ऐं अकर्म बि ख़बर खपे। ऐं कर्म जी जेका गति आहे उहा ॾाढी गहरी आहे। हिन खे चङा भला सुञाणे कोन सघिया आहिनि। ही कॾहिं तो ॿुधाए अॼु खां 5000 क़रीबन 5000 साल अॻु में। ऐं असां इंडियंस हिन श्लोक खे ग़लति नमूने सां खयों, इन करे 1000 साल असां ग़ुलामगिरीअ में गुज़ारिया आहिनि। यदि ही श्लोक सम्झ में अचे हा त पोइ असां एतिरा सफ़र न थियूं हा। हाणे विकर्म छा आहे, कर्म छा आहे, अकर्म छा आहे, असां ॾिठोसीं, वरी थोरो रिपीट था कयूं। पहिरियों त 3rd चैप्टर में ॿुधायो अथई कर्म कर, तोखे कर्म करणो पवंदे। मां कर्म तो कयां, राजा जनक कर्म कयो, ऐं ख़ाली शरीर हलाइण वास्ते बि तोखे कर्म करणो आहे त कर्म तूं कर। पर पोइ इंसान चवंदो ठीकु आहे मां कर्म तो कयां, सुभाणे खां वठी मां नाइट शिफ्ट चालू तो कयां, वञी चोरी कंदुसि। उहो बि कर्म आहे, विकर्म भी कर्म आहे। उन जे लाइ जेका शक्ति मिलंदी उहा उन परमात्मा खां ई मिलंदी। पर ही विकर्म ही तव्हांखे करणो न आहे कर्म, पर ही करणो न आहे। चोरी करणु, कूड़ ॻाल्हाइणु, इहे असांखे बचपन में सेखारिया विया हुया, पर असां विसरी विया आहियूं। इहे असांखे करणा न आहिनि। धर्मराज युधिष्ठिर जुआ खेॾण वेठो त प्रार्थना कयईं भई हिते कृष्ण न अचे। जॾहिं जॾहिं इंसान ग़लति कमु कंदो आहे त पहिरियों इहा प्रार्थना कंदो आहे त भॻवान तूं हिते न अचु। ऐं भॻवानु तथास्तु चवंदो आहे ठीकु आहे, हुयो कृष्ण पासे में ई पर कोन आयो, छाकाणि भक्त जी प्रार्थना आहे न अचु। भक्त जीअं प्रार्थना कयईं प्रभु तीअं ई हलंदो। त जेको बि असां ग़लति कमु कयूं था, ग़लति सोचूं था, असां डायरेक्टली इनडायरेक्टली हुन परमात्मा खे प्रार्थना था कयूं भई हिन में तूं न अचु विच में। इन करे हू असांखे अलाउ थो करे। ग़लति कर्म असां कयूं था, ताक़त हुन मां थी मिले, पर ज़िम्मेदार असां आहियूं, फल असांखे मिलंदो। तव्हां चवंदो हिन कमायो आहे, ॾाढो पैसो अथसि, वञी मां थोरा फुरे अचांसि या चोरी करे अचांसि वञी, छा ग़लति आहे, मां एंजॉय कंदुसि। भले तव्हां करे सघंदव, चोरी करे सघंदव, पर हिन जा फल अथव। देयर आर कॉन्सिक्वेंसिस फॉर एवरी एक्शन। ऐं उन फलनि जे वास्ते तव्हां ज़िम्मेदार आहियो, उहो प्रभु ज़िम्मेदार न आहे। बुरे वक़्त में तव्हां ईअं न चयो प्रभु तूं मूंसां ईअं छो कयो, न, कर्म तव्हांजा आहिनि। जॾहिं जॾहिं तव्हां ते कोई संकट थो अचे, माना असां काई ग़लती कई आहे, विकर्म में असां फासी पिया आहियूं। त असांखे ही ख़बर हूंदी त असां पहिरियों त फासंदासीं कोन। ऐं जॾहिं फासी बि पियासीं, कोई संकट अची वियो, प्रार्थना कंदासीं प्रभु हाणे सघ दे, ग़लती थी वई मूंखां, जेका बि ग़लती थी वई आहे हाणे सघ दे, सो दैट आई कैन फेस इट। मां हिन मां ॿाहिरि निकिरां, अॻिते इहा ग़लती न कंदुसि।
त ही विकर्म जेके बि आहिनि असांखे ख़बर आहे भई ॿियनि जे बारे में असां ग़लति न सोचियूं। कलाकनि जा कलाक माण्हू विञाए छॾींदा आहिनि, उहो ई वीचार पियो बार बार रिपीट थींदो आहे मन में। ही मूंसां अॻिते छो हली वियो, अरे हुन नई कार वरिती त तोखे दुख छो थो थिए? पाण ख़ुशी थिए न, मुंहिंजे दोस्त नई कार वरिती आहे, तोखे ख़ुशी थिए, पर दुख थींदो आहे इंसान खे। पोइ कलाकनि जा कलाक सोचींदा रहंदा आहिनि, अलाए छा सोचींदा आहिनि। इहे विकर्म आहिनि, इन्हनि खे छॾे ॾियो। जेके कर्म आहिनि असां कयूं था पिया। इच्छा थी अमेरिका घुमणु वञूं, हिकु इच्छा आहे अमेरिका घुमणु वञूं, केॾा कम कराईंदी, पैसा खपनि, उन जो एक्सचेंज कराइणो आहे, डॉलर्स खपनि, टिकेट कढाइणी आहे, वीज़ा कढाइणी आहे, बैगूं वठी अचणियूं आहिनि, बैगूं पैक करणियूं आहिनि, खाधे पीते जो बंदोबस्तु करिणो आहे, वरी ट्रैवल करिणो आहे। घणा महीना निकिरी विया, हिकु इच्छा। अच्छा ठीकु आहे, तव्हां इच्छा आहे पूरी कयो, इच्छाऊं पूरियूं करणियूं आहिनि इंसान खे, कर्म आहे इहो। पर सॼी उमिरि 30 साल 40 साल 60 साल 70 साल तव्हां छा कयो? वॉट इज़ अचीवमेंट ऑफ योर लाइफ? असां ख़ाली इच्छाऊं पूरियूं कयूं। हिन जे लाइ असां जनम थोरी वरितो आहे। असां छा था कयूं, हिकु इच्छा पैदा था कयूं, पोइ उहा पूरी था कयूं, वरी ॿी पैदा था कयूं, वरी पूरी था कयूं, वरी टी पैदा था कयूं, वरी पूरी था कयूं। जनम ख़तमु थी वियो, वरी वापसि पुनरपि जननम पुनरपि मरणम। साॻी कार, उहा ई उहा कर्म में इंसान फासी पियो आहे। असां न वञूं, हा वञो। असां न खाऊं पीऊं, हा खाओ पीओ। हिन में ग्रंथ में हिकु बि जॻह ते ईअं न ॿुधायो अथई तव्हां ही न कयो, तव्हां सभु कयो। ख़ाली पंहिंजे लाइफ जो गोल साम्हूं रखो, भई छाजे वास्ते मां आयुसि, बसि। पोइ पंहिंजी एक्शन्स उन ते अर्पण कयो। प्रभु हाणे मुंहिंजी इच्छा थी आहे, थी थो अचां, तूं हाणे मूंखे जेतिरी थिए ओतिरी सहूलियत तयारु करे ॾे। उहो तयारु करे ॾींदो। हुन जे शरण में तव्हां वञो, पोइ तव्हांखे दुख न थींदो। पर ख़ाली इच्छाऊं, अच्छा हर टाइम तव्हांजी इच्छा पूरी नथी थिए, छोकाणी संसार ईअं ठहियलु न आहे त भई मां इच्छा कयां ई सॼी पूरी थिए। अॼु इच्छा कई पूरी थी, सुभाणे इच्छा कई पूरी थी, रोज़ थोरी पूरी थींदी। पोइ जॾहिं न थींदी पूरी, पोइ दुख, दर्द, गुस्सो, भव। अच्छा पूरी थिए तॾहिं बि इंसान चुप करे, भई हा मुंहिंजी इच्छा हुई पूरी थी, हाणे मूंखे इच्छा न आहे, हाणे मूंखे प्रभुअ जे शरण में वञो। न, लोभ, अञा खपे, अञा खपे, अञा खपे। त ही कर्म आहे। ही कर्म जा बि जेके बि कॉन्सिक्वेंसिस आहिनि असांजा आहिनि, हुन जे लाइ कोई परमात्मा ज़िम्मेदार न आहे। ऐं अकर्म, टियों आहे अकर्म। अकर्म माना सभु कुझु करे बि मां कुझु कोन कयो, मुंहिंजी इच्छा हुई ई कोन, प्रभुअ जी इच्छा हुई, मां पूरी कई। पोइ तव्हांजी इच्छा पूरी न आहे थी, इहो सवाल ई न ईंदो, छाकाणि मुंहिंजी इच्छा ई न आहे। मां पैसा जमा कया, मां टिकेट कढाई, मां वीज़ा कढी, मां बैगूं खणी एयरपोर्ट ते वियुमि, मां प्लेन में चढ़ियुमि, उते लथुमि, लही करे मूंखे ॿुधायूं तोखे हिन कंट्रीअ में एडमिशन न आहे, वापसि वञ। ठीकु आहे बाबा, मुंहिंजी इच्छा हुई ई कोन, हुनजी इच्छा हुई, मां हेसि ताईं आयुसि, हाणे तव्हांजी इच्छा आहे वापसि वञो, वापसि थो वञा। केॾो सवलो आहे। एटीट्यूड, इट्स वेरी ईज़ी। पोइ असांखे कोई दुख न थींदो, अरे मूंखे वापसि कढी छॾियऊं, हीअ कंट्री हीअं गारियूं शुरू कंदा आहिनि, अलाए छा छा पोइ चवंदा आहिनि। पंहिंजो जेको माना सॼो हिकु ॾींहुं न 6 महीना 12 महीना मूड ऑफ हूंदो अथनि। छाजे वास्ते? ख़ाली मुंहिंजी इच्छा आहे। तव्हां चओ न हुनजी इच्छा आहे। पोइ कोई इंसान कर्म बंधन में न फासंदो।
हू सभु कुझु करे बि मां कुझु न कयो। ऐं अकर्म खे थोरो अञा नेक्स्ट श्लोक में अञा थोरो ॾिसूं था, वापसि रिपीट था कयूं। श्लोक 18th। कर्मण्य अकर्म यः पश्चेत् कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्त कृष्ण कर्म कृत्। He who sees inaction in action and action in inaction is wise among men. He is a yogi, a doer of all actions. हाणे हिते ॿुधाए थो बुद्धिमान केरु आहे, अकुल वारो केरु आहे, सेज केरु आहे, संत केरु आहे, योगी केरु आहे, जेको कर्म में अकर्म तो ॾिसे ऐं अकर्म में कर्म तो ॾिसे। करे कर्म अकर्मी रहे थो ऐं जो अकर्म में ई कर्म थो कमाए, सोई ज्ञानी आहे, सचो योगी सोई सचो कर्मी आहे। त माना असांखे कहिड़ी सिख्या आहे, असां कर्मी कीअं थियूं, असां योगी कीअं थियूं, असां ज्ञानी कीअं थियूं, असां बुद्धिमान कीअं थियूं, असां अकुल वारा कीअं थियूं, इन जो श्लोक आहे। ही ॿिए कंहिं इंसान जे बारे में न आहे, ही असांजे बारे में आहे। असांखे तो ॿुधाए हू जेको बि हीअं कंदो उहो, जवान हुजे, ॿुढो हुजे, कारो हुजे, गोरो हुजे, अमेरिकन हुजे, इंडियन हुजे, कंहिं उन में कास्ट जो सुवाल न आहे, कंहिं धर्म जो सुवाल न आहे, जेको जेको हीअं हीअं कंदो उहो बुद्धिमान। हाणे छा कंदो, कर्म में अकर्म ॾिसंदो ऐं अकर्म में कर्म ॾिसंदो। इहा अखर यादि कयो, कर्म में अकर्म ॾिसंदो ऐं अकर्म में कर्म ॾिसंदो, उहो बुद्धिमान। हाणे कर्म छा आहे, कर्म मुंहिंजी इच्छा आहे, मुंहिंजा वीचार आहिनि, मां जीअं सोचां थो तीअं मां कमु थो कयां। ऐं अकर्म छा आहे, मां खाधो खाधो, जेतिरो खाइणु खपे उन खां वधीक खाधो, जेको न खाइणु खपे उहो बि खाधो, जेको न पीअणु खपे उहो बि पीतो, पर हिन जो अॻिते छा थियो, हिन खाधे मां रस ठहंदी, रत ठहंदी, फैट्स ठहंदा, बोन्स ठहंदा, मज्जा ठहंदी, वीर्य ठहंदो, हिन वीर्य मां ॿिज ट्रांसफर थींदो, ॿियो ॿार पैदा थींदो। ही सभु कर्म पोइ था थियनि। जॾहिं असां खाधो था खाऊं, इन खां पोइ इहा प्रोसेस थी चालू थिए। माना पहिरियों खाधो हजम करिणो आहे, ही हजम केरु थो करे, हजम करणु आसान न आहे। तव्हां लेबोरेटरीअ में खाधे खे हजम करे एनर्जी प्रोड्यूस करे ॾेखारियो, घणा उन में केमिकल्स पवंदा आहिनि, उन जी गिनती न आहे। तव्हां पपयो खाईंदव, पपयो जो काउंटर केमिकल आहे, तव्हां हिंदाणो खाईंदव, हिंदाणे जो काउंटर केमिकल आहे, तव्हां चांवर खाईंदव उन जो काउंटर केमिकल आहे, दाल खाईंदव उन जो काउंटर केमिकल आहे, इलाही घणा केमिकल्स ठहंदा आहिनि, उन जी ब्रेक डाउन कंदा आहिनि सभु कार्बोहाइड्रेट्स खे। ही कमु केरु थो करे, वरी उन मां रत ठहंदी, इहा रत सॼे शरीर में घुमंदी, तव्हां आङुर जे टिप ते हिते सुई हणंदव त रत ॿाहिरि ईंदी, कंहिं बि कोने में शरीर जे तव्हां सुई चुंबे ॾिसो, उते ब्लड मौजूदु आहे। इहा ब्लड एनर्जी खणी थी अचे होसि ताईं, उहा न खणी अचे त असांजी आङुर हेठि मथे ई न थिए। ही केरु थो करे, कॾहिं तव्हांखे कंहिं चयो आहे ही मां थो कयां? जेको ही करे थो ऐं चए नथो उहो अकर्मी आहे। जेको कर्म कंदो ऐं ॿुधाईंदो बि न मां ही कर्म कयो, उहो अकर्मी आहे। त
केरु अकड़? असांजी पंहिंजी आत्मा। ही केरु थो हजम करे? मां पाण थो हजम कयां। मुंहिंजी आत्मा आहे अंदरि। मूंखे बुख थी लॻे। छो थी बुख लॻे? अहम वैश्वानरो भूतवा 15 अध्याय में ॿुधाईंदो। मां ई वेठो आहियां हुते। मां ई इहा बाहि थो लॻायां तुंहिंजे पेट में, जंहिंजे करे तोखे बुख थी लॻे। सभु मां थो कयां, सभु हू थो करे, पर ग़लतीअ सां असां हुनखे विसारे छॾियो आहे ऐं चऊं त मां थो कयां। जवाबु सही आहे, अखर सही आहिनि, पर माना ग़लति आहे। जॾहिं असां चऊं त मां थो कयां, ही शरीर, ही मन, ही वीचार, हीअ बुद्धि, असां हिन खे था चऊं मां थो कयां। ही नथो करे, करण वारो कोई अलॻि आहे। सम्झणु, जंहिंखे सम्झी वियो उहो सम्झी वियो, पर सम्झणु थोरो डिफिकल्ट आहे। तव्हां एक्वेरियम ॾिठो हूंदो। एक्वेरियम माना कांच जी हिकु वॾो चेंबर हूंदो आहे। उन में मछलियूं हूंदियूं आहिनि, रंग बिरंगियूं मछलियूं हूंदियूं आहिनि। उन में कुझु ईअं घाव बि रखंदा आहिनि, कुझु खिलौना रखंदा आहिनि, कुझु पोइ उन मां हवा हेठां मथे वेंदी आहे। उहे जेके बुदबुदा हूंदा आहिनि उहे बि सूंहं ॾियणु नज़र ईंदी आहे। इट्स अ ब्यूटिफुल साइट। के त समुंड में हीअं कांच लॻाए रस्तो ठाहींदा आहिनि। समुंड में असां वञूं था, कांच मां असांखे नज़ारा नज़र था अचनि। मां हिकु ॾिठो एक्वेरियम जापान में, जंहिंजी ग्लास जी थिकनेस 300 मिलीमीटर हुई, 1 फुट थिकनेस ऑफ द ग्लास। वॾी चेंबर हुई, ह्यूज वन। ऐं उन में शार्क बि हुई, माना वॾी मछली, नंढियूं मछलियूं, इंसान बि हुया। छाकाणि कांच साफ़ करिणो पवंदो आहे, त डाइवर्स अंदरि वेंदा आहिनि। उहे इंसान बि नंढा नंढा पिया नज़र अचनि, एतिरो वॾो चेंबर हुयो। ऐं तव्हां एक्वेरियम ॾिसणु वियो त छा छा ॾिठो? असां शार्क ॾिठीसीं, असां गुलाबी कलर जी मच्छी ॾिठीसीं, असां कारे रंग जी मच्छी ॾिठीसीं, असां पला ॾिठासीं। तव्हां सभु ॿुधाईंदव। तो पाणी ॾिठो? पाणी, पाणी बि कोई ॾिसण जी शइ आहे। असां पाणी थोरी ॾिसणु वियासीं। तव्हां कंहिंखां बि पुछो, कोई तव्हांखे ईअं न ॿुधाईंदो मां पाणी ॾिठो। पर मां हिन खां बि ख़ूबसूरत सुठियूं सुठियूं मछलियूं थो वठी अचां, उन में विझां थो, रंगी बेरंगी प्लांट्स थो लॻायां, उन में लाइटिंग थो कयां, ख़ाली पाणी कढी छॾींदुसि। छा थींदो? हिकु माण्हू ई ॾिसणु कोन ईंदव। तव्हां फ्री एंट्री ॾियो, तव्हां इंसेंटिव रखो, भई असांजो एक्वेरियम ॾिसण में अचो, ॾिसणु अचो, मां तव्हांखे 100 रुपया थो ॾियां। हिकु माण्हू ॾिसण लाइ न ईंदव। पर हर एक्वेरियम में हिकिड़ो इंसानु ईअं हूंदो आहे जंहिंजो ध्यानु ख़ाली पाणीअ ते हूंदो आहे। अरे पाणी घटि थी वियो, पंप चालू कर। पाणीअ में कचिरो अची वियो, साफ़ कर। पाणीअ में ऑक्सीजन लेवल घटि आहे, ऑक्सीजन वधाए। सॼो ध्यानु पाणीअ ते हूंदो अथसि। उन जो ध्यानु पाणीअ ते न हुजे त एक्वेरियम हुजे ई कोन। बिग़ैर पाणीअ सां हिकु बि एक्वेरियम न ठही सघंदो। पाणी ख़राबु थी वेंदो त छा थींदो? जेके मछलियूं हीअं नचनि थियूं न हेॾे होॾे, शांत थी वेंदियूं, बीमार थी वेंदियूं, ॿुढियूं थी वियूं, ईअं नज़र में ईंदो तव्हांखे, ॿुढियूं थी वियूं आहिनि सभु। पोइ धीरे धीरे तड़पंदियूं, थोरनि ॾींहंनि खां पोइ ख़तमु थी वेंदियूं। त एक्वेरियम में इम्पॉर्टेंट छा आहे? मछलियूं इम्पॉर्टेंट आहिनि कि न पाणी आहे? जेको एक्वेरियम ॾिसणु वेंदो, मछलियूं ॾिसी करे पाणीअ जी यादि ईंदसि, उहो बुद्धिमान आहे। इंसान पाणी ॾिसंदा ई न आहे, ॿियो सभु ॾिसंदा, पाणी न ॾिसंदा। इन करे संसार में दुख भरिया पिया आहिनि। जॾहिं कोई मछलियूं बि ॾिसे, साण साण पाणी बि ॾिसे, पोइ उनखे कोई दुख न आहे। ही असां रिकॉर्डिंग था कयूं,
हिन जे पुठियां बिजली आहे, हिते पंखो थो हले, इन जे पुठियां बिजली आहे, लाइट लॻी पई आहे, इन जे पुठियां बिजली आहे। जेको इहे ॾिसंदो इक्विपमेंट्स ऐं सोचींदो अरे बिजली इन जे पुठियां, बिजलीअ जी यादि कॾहिं ईंदी जॾहिं बिजली हली वेंदी, तेसि ताईं बिजलीअ जी यादि नथी अचे। पर कोई न कोई बिजलीअ ते ध्यानु ॾिए थो, कोई न कोई संत आहे, त असांखे पोइ उहे दुख नथा थियनि। जॾहिं परमात्मा चाहींदो अरे इन्हनि जो सॼो ध्यानु इक्विपमेंट ते आहे, बिजलीअ खे थोरी देरि बंदि करेसि 2 ॾींहं, भले हिते गर्मी थिए ऐं हुते थधि थिए, पोइ सभु जाॻी वेंदा आहिनि, अरे बिजली खपे, बिजली खपे। असां हेॾा खाधा पीता था खाऊं, ही कीअं ठहिया? केरु इन में एनर्जी भरे वियो आहे? या हिकु सूरज आहे, चांवरनि में बि उनजी एनर्जी आहे, दाल में बि उनजी एनर्जी आहे, बादामनि में बि उनजी एनर्जी आहे, फ्रूट्स में बि उनजी एनर्जी आहे। जेको खाधे में सूरज खे ॾिसंदो उहो बुद्धिमान आहे। तीअं ई हिन संसार में जेको हुन परमात्मा खे सुञाणंदो उहो बुद्धिमान आहे। हू न हुजे त कुझु न थींदो, ऐं उन जे हुजण सां कुझु बि थी सघंदो आहे। पन ॿोरे छॾींदो उहो हूंदो त, पथर तारे छॾींदो उहो उनजी करामत आहे। कोयले मां हीरो ठाहे सघंदो आहे, हीरे मां कोयलो ठाहे सघंदो आहे, उहा उनजी करामत आहे। असां हीरा ॾिसी करे ख़ुशि था थियूं, पर आहे छा? हीरो बि त कोयलो ई आहे, पत्थर आहे, पर हुनजी करामत आहे। इहो असां अगरि सुञाणे वञूं त पोइ असां हीरनि जे पुठियां दौड़ींदासीं न, अचे भले अचे, पाईंदासीं, ॾेखारींदासीं। खपे 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 खपे, पोइ असांखे इहो ग्रीड न ईंदो, इहा लालच न ईंदी। त हिन संसार खां परे हिकु शक्ति आहे, इन जी यादगार असांखे 24 कलाक हुजे। जीअं एक्वायरम में पाणी 24 कलाक मेंटेन करिणो पवंदो आहे। तव्हां ईअं न चई सघंदो 2-3 कलाक खाली कर टांकी, ॿियो था भरियूं, न चई सघंदो। 24 कलाक उन में फ्रेश वाटर खपे, उन में ऑक्सीजन लेवल खपे, कंटिन्यूअस। पर असांखे हुन सभु कुझु ॾिनो आहे, एबंडेंटली ॾिनो अथई। तव्हां हिकु दाणो विझो, 1000 दाणा लौटाईंदो। तव्हां हिकु अंब जो पेड़ लॻायो, अलाए घणा साल माण्हू अंब खाईंदा आहिनि। असांखे सभु कुझु एबंडेंटली मिलियो आहे। सोन कंहिं कंहिं जॻह ते नदीअ मां वहंदो ईंदो आहे। खोटींदा आहिनि ज़मीन में, हीरा मिलंदा अथनि। सभु कुझु हुन ॾिनो आहे असांखे, पर इंसान चए थो हुन न ॾिनो आहे, मां कढियो, मां ठाहियो, ही मुंहिंजो आहे। पोइ हिनखे तव्हां छा चवंदो? हिकु त बुद्धिमान, ॿिए खे छा चवंदो? ही मूर्खता आहे। ईअं न चयो अथई तव्हां संसार छॾे ॾियो, कर्म छॾे ॾियो, ईअं न चयो अथई। कर्म कंदे कंदे अकर्म तव्हांखे ॾिसण में अचे। कर्मण्य अकर्म यह पश्य, अकर्मणि च कर्म यह। ही संसार जीअं ठहियलु आहे तीअं ई अॻ में बि हुयो, हाणे बि आहे, अॻिते बि रहंदो। के इंसान ईंदा आहिनि रोईंदा, वेंदा आहिनि रोईंदा। के इंसान ईंदा आहिनि खिलंदा, वेंदा आहिनि खिलंदा। कृष्ण भॻवान जी पूरे जीवन में केॾियूं समस्याऊं, केॾा चैलेंजिस, केॾी तकलीफ़ूं, केॾा दुश्मन, बट ही इज़ कूल। छो? हुनखे ख़बर आहे हिन कर्म जे पुठियां अकर्म आहे।
त विकर्म त मतिलबु असांखे सोचणो बि न आहे। जेको विकर्म आहे माना उहो गॾु आहे, महामूर्ख। माण्हू वेंदा आहिनि कैसीनो में हर महीने हाराए ईंदा आहिनि। चवंदा आहिनि कैसीनो ख़राबु आहे। कैसीनो थोरी ख़राबु आहे, हुन छा तोखे ज़बरदस्ती वठी विया? हू त आहे, हू त कुझु डेकोरेशन करे मस्तु ठाहियो अथऊं, ॾिसण जहिड़ी जॻह आहे। तव्हां वञो, ॾिसी करे वापसि अचो। हर महीने वेंदा, हर महीने हाराए ईंदा, हर महीने अची रोईंदा। हिनखे तव्हां छा चवंदो? विकर्म। उन में फाथा पिया आहिनि सॼी ज़िंदगी। भई ईअं न आहे 2-4-6 महीना खेॾिया, हाराइजी आया, सिखी आया कुझु न। 5 साल अॻु में बि इहे हाराइनि पिया, हाणे बि हाराइनि था। जेको विकर्म में फाथो माना उन जे ज़िंदगी में दुख ऐं दर्दनि खां सवाइ कुझु बाक़ी न रहंदो। चॉइस इज़ योर्स। हुन युधिष्ठिर चयो कृष्ण न अचे, कृष्ण न आयो, हाराइजी वियो सॼो राजपाठ, पंहिंजा भाउर, द्रौपदी, पर कृष्ण भॻवानु न आयो। छो? हिन प्रार्थना कई आहे प्रभुअ खे भक्त ॿंधी छॾींदा आहिनि, तूं न अचु। द्रौपदीअ जे वस्त्र हरण टाइम ते द्रौपदीअ कृष्ण खे पहिरियों यादि न कयो, चई मुंहिंजा 5 आहिनि, मूंखे बचाईंदा। मां पाण पहिरियों त चई मां पाण हिनखे सामनो कंदुसि, पोइ सोचई न मुंहिंजा 5 पति आहिनि, उहे मूंखे बचाईंदा। जॾहिं हाराइजी वई पोइ कृष्ण खे यादि कई त कृष्ण त इमीजिएटली, उहो त तयारु वेठो आहे, तव्हां मूंखे घुरायो। हू त पाण राह पियो थो ॾिसे, मूंखे घुरायो, पर असांखे यादि ई नथी अचे हुनजी। असांखे सॼो ध्यानु कर्मनि ते लॻो पियो आहे, अकर्म असां सम्झी ई नथा सघूं। रोज़ खाधो था खाऊं, पर कॾहिं ईअं कोई नथो सोचे भई हीअ हजम कीअं थो थिए, छा प्रोसीजर आहे। त कर्मण्य अकर्मण्य यह पश्चित, जंहिंखे इहो नज़र ईंदो माना हिन अखियुनि सां न, इन जे लाइ ज्ञान चक्षु खपनि। सबुद्धिमान मनुष्य, इंसाननि में उहो ज्ञानी आहे, उहो बुद्धिमान आहे, उहो वॾो आहे। उणिवीह, यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधाः। He whose undertakings are free from desire and expectation, whose actions are burned by the fire of knowledge, him the wise call a sage. तजे संकल्प ऐं फिटी फल इच्छा करे, ज्ञान आग जलाए कर्म जो, इंसान बुद्धवान सचो ब्रह्म ज्ञानी त लोकनि में सो। वरी सचो ज्ञानी केरु आहे? हू इज़ द सेज। सचो संत केरु आहे? सचो साधु पुरुष केरु आहे? इहो ॿुधायो अथई। माना असांखे तो ॿुधाए तव्हांखे अगरि सचो साधु पुरुष ठहिणो आहे त तव्हां छा कयो। असांखे तो लॻे कृष्ण भॻवानु अर्जुन खे ॿुधाई, असांजो कहिड़ो वास्तो? त पोइ त गीता जो मतिलबु ई न आहे। जॾहिं ही व्याख्या तो करे भई सच पर्सन इज वाइस, that means how you can become wise. He is giving us that hint, that formula. ये असांखे आइडिया तो ॾे भई तव्हां कीअं ठही सघंदो संत बि। हर इंसान खे इहो अधिकार आहे, असां में सॼी कैपेबिलिटी आहे, सॼी दुनिया असां में समायल आहे, ही सॼो संसार असां था ठाहियूं, ही ॿाहिरों कुझु बि न आयो आहे, सभु असांजे अंदरूं आयो आहे। He whose undertakings are free from desire. असां समारंभ था कयूं, मां घर ठाहियो, ॾिसण अचो, मां घर ठाहियो, हाणे मां हिन में रही करे इंजॉय थो कयां। तव्हांखे खपे त कॾहिं चांहि या कॉफ़ी पीअण लाइ असां वटि अचो,
आई एम एंजॉइंग। कर्तृत्व भावना ऐं भोक्तृत्व भावना, मां तो कयां, मां तो एंजॉय कयां। ही मुंहिंजी इच्छा हुई, मां घर ठाहियां, मुंहिंजी इच्छा सां मां ही पूरो कयो आहे, मां पंहिंजी ताक़त सां कयो आहे। नथिंग ऑफ दैट सॉर्ट। ही इज फ्री फ्रॉम डिज़ायर एंड एक्सपेक्टेशन। ही जेको बि कमु कंदो शुरूआत करण खां पहिरियों न मूंखे काई इच्छा आहे ऐं न ही मूंखे काई हिन मां आशा आहे, तॾहिं बि मां ही कमु कंदुसि, छाकाणि इहा मुंहिंजी ड्यूटी आहे, इहा मूंखे आज्ञा मिली आहे, मां आज्ञा जो पालन कंदुसि। तव्हां ठीक सां सोचींदो त असांजे अंदर में हमेशह तव्हां ग़लति कमु कंदो त तव्हांखे चवंदो न न कर। हमेशह तव्हां कॾहिं बि ग़लति कमु कयो, हू पहिरियों तव्हांखे रोकींदो, बार बार न रोकींदो, हिकु दफ़ो रोकींदो। तव्हां जॾहिं हुन जे शरण में वेंदो, तव्हांखे हू रस्तो ॾेखारींदो, तूं ही कर, तूं हू कर, तूं हू कर, रस्तो ॾेखारींदो। ही ऑटोमेटिकली थींदो आहे। असांजे अंदर में कोई चवंदो आहे, अंतरात्मा कोई चवंदो आहे, कोई कॉन्शियस चवंदो आहे, नालो कुझु बि ॾियो, पर असांजे अंदर में इहा शक्ति आहे, उहा जोत आहे। उहा जोत कॾहिं बि विसामी न सघंदी आहे। पर असां छा था कयूं, मुंहिंजी हीअ इच्छा आहे, मूंखे ही खपे, हे मां कंदुसि त ही मूंखे मिलंदो। असां फल जी आशा ऐं कामनाऊं इन में फासी पिया आहियूं। असांखे ख़बर नथी पए थिए छा थो। जॾहिं दुख था अचनि त तव्हां हुनखे थैंक यू चवणु खपे, शुक्र प्रभु तो मूंखे दुख ॾेई करे तुंहिंजी यादि त ॾियारे, पर असां उहो बि नथा कयूं। असांखे लॻे थो दुख त माना, अरे तोखे बि दुख आहे, मूंखे बि दुख आहे, खिलनि था। अरे खिलो कीअं था? ॿिए जो दुख ॾिसी करे इंसान ख़ुशि थो थिए, पाण बि दुखी आहे, अरे मां बि दुखी आहियां, तूं बि, अरे हू बि दुखी थी, सभई ख़ुशि था थियनि, दुखी इंसान ख़ुशि थो थिए। तव्हां सोचियो, सम्झ में ई नथी अचे ॻाल्हि थिए छा थो। हिन खे चइबो आहे अज्ञान। असांजी अंडरटेकिंग छा आहे, असां वॾा वॾा प्रोजेक्ट नथा कयूं, असां नंढा नंढा ॻाल्हियुनि में ख़ुशि आहियूं। हर साल हिकिड़ो रिचुअल असां मञाईंदा आहियूं, बर्थडे। हाणे बर्थडे जी छा माना आहे? अरे हिकु साल घटिजी वियो, तव्हां मल्हायो कीअं था? हिकु साल घटिजी वियो न अञा। असां जेको कमु करणु आयासीं, असांखे कुझु टाइम मिलियल आहे, हेतिरे टाइम में एतिरो करिणो अथव, ऐं असां साल कुझु बि कोन कयो, पोइ सेलिब्रेट था कयूं। हीअ असांजी अंडरटेकिंग, इहो असांजो समारंभ आहे। असांजे धर्म में सेलिब्रेशन्स आहिनि, जाम सेलिब्रेशन्स आहिनि। असां बर्थडे मल्हाईंदा आहियूं रामनवमी, असां बर्थडे मल्हाईंदा आहियूं जन्माष्टमी। असां ईअं न आहे त बर्थडे न मल्हाईंदा आहियूं, पर छो मल्हाईंदा आहियूं? भाई अॼु खां वठी मां नई शुरूआत कंदुसि, हेतिरो टाइम मुंहिंजो अरे साल बर्बाद थी वियो, हाणे मां सभिनी खे घुराईंदुसि, मां उन्हनि खे साम्हूं प्रॉमिस कंदुसि भई सुभाणे खां वठी मां गीता जो सत्संग ॿुधणु वेंदुसि, सुभाणे खां वठी मां हिन ग्रंथनि जो अभ्यास कंदुसि, सुभाणे खां वठी मां पंहिंजी लाइफ जा जेके रूटीन कम आहिनि पासे करे कुझु त पंहिंजी डेवलपमेंट कंदुसि। पैसो कमाइणु ज़रूरी आहे, पर उनखां वधीक ज़रूरी आहे असां पंहिंजे शरीर ते ध्यानु ॾियूं। शरीर आहे त पैसे तव्हांजे कम जो आहे, शरीर न आहे त पैसे। हाणे 10 टीवी वेठी आहियूं, अखियूं कमु नथियूं कनि, कहिड़े कम जूं? वॾी म्यूज़िक सिस्टम आहे पर कन कमु नथा कनि, कहिड़े कम सिस्टम, कहिड़े कम जी? शरीर ते उनखां वधीक आहे असांजो अंदरि मन जेको आहे उहो शांति हुजे। तव्हांजो मन बिगड़ियल आहे त तव्हांखे टीवीअ में मज़ो न ईंदो, खाधे पीते में मज़ो न ईंदो।
सिहत में बि मज़ो न ईंदो जॾहिं मन दुरुस्त न आहे। तंहिंखां पोइ असांखे पंहिंजी बुद्धीअ ते ध्यानु ॾियणो आहे। जीअं असां शरीर जा व्यायाम कंदा आहियूं तीअं असां बुद्धीअ जा बि व्यायाम कयूं। ऐं तंहिंखां पोइ असांखे पंहिंजे आत्मा ते ध्यानु ॾियणो आहे त भाई आहे छा ही सिस्टम, ही मां आयुमि काथऊं, हे कीअं ठहिया आहिनि मुंहिंजा अंग, केरु ज़िमेदार आहे, कंहिं डिज़ाइन कयो, कन हीअं हुजणु खपनि, नक हीअं हुजणु खपे, चप हीअं हुजे, कंहिं डिज़ाइन कयो आहे। रेशोस अथव, चप तव्हांजी केतिरा आहिनि ओतिरो नक हुजणु खपे। जॾहिं ब्यूटी कॉन्टेस्ट में इहे सभु रेशोस ॾिसंदा आहिनि। चेहरे जी जेका लंबाई आहे उन खां 6 टाइम्स बॉडी जी लंबाई खपे, देन यू आर परफेक्ट, एग्ज़ैक्टली 6 टाइम्स। थोरो बि घटि वधि थी वियो माना यू आर डिबार्ड। एॾो माइन्यूटली डिज़ाइन करे बॉडी ठाही, कंहिं ठाही? एंड हुज एक्शन्स आर बर्न बाय द फायर ऑफ नॉलेज। ते फॉर्म्यूलो ॾिनो अथई, असांजा जेके कर्म आहिनि इहे सभु भस्म थी वेंदा। कीअं? इन द फायर ऑफ नॉलेज। ही जॾहिं ज्ञान थींदो असांखे, पंहिंजो पाण सभु कर्म ख़तमु थी वेंदा। पोइ कोई असांखे मूंखे ही करिणो आहे, मां ही कयो, मां हूअ शुरूआति कई, मां हीअ एंड, कुझु बाक़ी न रहंदो। कर्म भले करे इंसान, पर हिते जॾहिं कर्म थो चए त कर्म जो मतिलबु इच्छा, कामना। ही कामना खे भस्म करिणो आहे असांखे। मन खे शांत करिणो आहे। मन खे केरु थो बिगाड़े? इहे कामना थी बिगाड़े। इहे उनजा विकार आहिनि, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, अहंकार, इहे सभु कामना जा विकार आहिनि। इहे असांजे मन खे गड़बड़ था कनि। दे एजिटेट अवर माइंड। फ्रस्ट्रेट थो थिए इंसान। केतिरा माण्हू डिप्रेशन में हली वेंदा आहिनि, एंटी डिप्रेसेंट वठंदा आहिनि, ख़ुशि थियण जे लाइ कहिड़ा कहिड़ा ड्रग्स वठंदा आहिनि। इहे सॼी पॉइज़न आहे, सॼी पॉइज़न। असां इहा पॉइज़न था खाऊं। असां इहा पॉइज़न खाई छा था कयूं? असांजी जेका फ्यूचर में एनर्जी आहे, ख़ुशी आहे, उनखे अॼु बोरो था कयूं। ही ड्रग्स जेके वठंदा आहिनि उन्हनि खे लॻंदो आहे हे त जाम मस्तु आहे, हे तव्हां सॼो मूर्ख आहियो, पढ़ाई था कयो, नौकरियूं था कयो, शादियूं था कयो, हे तव्हां हिकु ड्रग बसि, मस्तु, सतें आसमान में सिधो, सतें स्वर्ग में। पर घणा ॾींहं, घणा महीना, घणा साल? छाकाणि ही छा था कनि? दे आर बोरोइंग देयर फ्यूचर स्टॉक एट द कंपाउंड रेट ऑफ इंटरेस्ट। ऐं पोइ पे नथा करे सघनि, ॾेई नथा सघनि वापसि। पोइ चवनि था राम नाम सत्य है, ख़तमु। 2 साल, 3 साल, 5 साल, ख़तमु इंसान। पर ही ज्ञान अहिड़ी शइ आहे जे वॾे में वॾो तव्हांजा कर्म आहिनि, वॾे में वॾियूं इच्छाऊं आहिनि, जेके बि तव्हांखे संसारी बंधन आहिनि, सभु भस्म करे छॾी। ज्ञान सां इंसान खे मुक्ति प्राप्त थींदी। मुक्तीअ जो मतिलबु ईअं न आहे संसार छॾे वञिणो आहे, जंगल में वञिणो आहे, हिमालय में वञिणो आहे, आश्रम में वञिणो आहे। इहा मुक्ति जो न आहे। मुक्त माना मुक्त, फ्री। मां चाहियां त मां सुबुह जो 10 बजे उथंदुसि, मां चाहियां त सुबुह जो 5 बजे उथंदुसि। इहो मुंहिंजे हथ में आहे। इंद्रियनि ते मुंहिंजो पूरो कंट्रोल आहे। मां चाहियां त टीवी ॾिसंदुसि, मां चाहियां त न ॾिसंदुसि। अॼु छा थो थिए? टीवी चाहे थो, तव्हां ॾिसो, कलाकनि जा कलाक उहा ई न्यूज़ पई थी हले, माण्हू वेठा आहिनि, कमकार अथव ई कोन छा? हू बि खिलंदा आहिनि। जेके टीवीअ में एंकर हूंदा आहिनि न, उहे बि खिलंदा आहिनि। हिन माण्हुनि खे कमकार आहे की न आहे? असां फालतू बक था कयूं, वेठा आहिनि साम्हूं। कामनाऊं असांजियूं आहिनि, बंधन असां तयारु कया आहिनि। असांखे परमात्मा बंधन में विधो ई न आहे। ऐं इहा असां यादगिरी विसारे छॾी आहे कि असां हिकु दफ़ो त जाम मुक्त हुयासीं, जाम ख़ुशि हुयासीं, आनंद सां, प्रेम सां भरियल हुयासीं। असां विसारे छॾी आहे।
पर उहो असांजो ओरिजिनल नेचर आहे। ही संसार खे ॾिसी करे असांजो मन बहकजी वियो आहे। हिन खे वापसि वठी अचिणो आहे पंहिंजे ओरिजिनल जॻह ते। ऐं सॼो ज्ञान उहो आहे। ऐं जंहिंखे इहो ज्ञान थियो उनजा सॼा कर्म भस्म थी वेंदो आहे। ज्ञानाग्नि दग्ध कर्माणि। भस्म माना सम्झो था उहो वापसि उन मां जॾहिं रख पैदा थींदी आहे न काठ मां, वरी उन मां काठ न ठही सघंदो। कोयलो हूंदो त वरी उनखे ॿारणो पवंदो, पर रख थी वई माना ख़तमु। तीअं असांजा कर्म सभु ख़तमु थी वेंदा। कर्म माना कर्म जा बंधन, माना जेके असांजी कामनाऊं आहिनि, जेके असांजी ग़लति सोच आहे, ग़लति धारणा आहे त ही संसार ही सही आहे, ही मुंहिंजो शरीर ही सही आहे, ही असांजी ग़लति धारणा आहे, ही सही न आहे। टू हिम अहिड़े इंसान खे सेज चवंदा आहिनि, संत चवंदा आहिनि। केरु चवंदो संत? केरु सुञाणे सघंदो संत खे? संत खे सुञाणण जे वास्ते असां में बि संत जो अंश खपे। कोई बि इंसान न चई सघंदो ही संत आहे। ही चवंदा आहिनि, सभई था चवनि, मां बि थो चवां, हा उहो ग़लति आहे। सभई था चवनि, इन करे तव्हां चओ था त तव्हांजो कहिड़ो ज्ञान आहे? पर जेके सचमुच में ज्ञानी हूंदा आहिनि उन्हनि खे ख़बर पवंदी आहे, अरे ही संत सचो थी, ही संत कूड़ो थी। के बसि थोरा श्लोक पढ़ी ईंदा आहिनि, यादि करे ईंदा आहिनि, फटाफट संस्कृत में ॻाल्हाईंदा आहिनि, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, ज्ञान अथनि कोन। पर जंहिंखे ज्ञान आहे उहो सुञाणे वेंदो, अरे ही त मथाशरो थो ॿुधाए। पोइ आखाणियूं ॿुधाईंदा। भागवत सॼो हेॾो वॾो भागवत आहे, अलाए घणा श्लोक आहिनि, अलाए घणियूं आखाणियूं आहिनि। पोइ उहे यादि करे ईंदा आहिनि, आखाणियूं ॿुधंदा आहिनि, टाइम पास थींदो आहे माण्हुनि जो। हे टीवी शो वांगुरु सत्संग कंदा आहिनि। पर जंहिंखे ज्ञान आहे उहो ई ज्ञानीअ खे सुञाणे सघंदो। ही कृष्ण भॻवानु थो चए, तमाहू पंडितम ॿुधा। कृष्ण भॻवानु थो चए, ही हुन टाइम ते जेका सिचुएशन हुई अॼु बि साॻी आहे, कुझु फ़र्क़ु कोन थियो आहे। तव्हांखे ईअं लॻंदो भई हू द्वापर युग हुयो, हू सतयुग हुयो, ईअं कुझु न आहे। सभिनी खां सुठो त ही वक़्तु अथव। करोना आयो आहे, हिकु ईअं सम्झो त असां ते भॻवानु महिर कई आहे। भई थोरो टाइम घर में वेही करे सोचो, ॿाहिरि न निकिरो। पर इंसान घर में वेही टीवी ऑन आहे, मोबाइल ऑन आहे, 6 कलाक टीवी ऐं मोबाइल ते था माण्हू गुज़ारे। 6 कलाक ॾींहं जा। 6 कलाके में अलाए घणा लख कमाईंदा ॿाहिरि वेंदा त। ही मौक़ो ॾिनो आहे। कोरोना ईअं न आयो आहे, ही कोई कर्ज़ न आहे, ही तव्हांखे श्राप न आहे, ही सोचे सम्झी आयो अथव। त इंसान भटके थो, थोरो वक़्तु घर में गुज़ारे, वेही करे सुबुह जो जल्दी उथी करे सोचे। पाण नथो करे त परमात्मा हीअ कुझु आइडिया ॾिनी आहे त सोचो बाबा, सोचो घर में वेही करे। पर असां घर में वेही करे बि सॼो ध्यानु ॿाहिरि आहे। हुन जे घर में छा थियो, हुन जे घर में छा थियो, कॾहिं उथीअ तूं कॾहिं सुम्हीअ, छा खाधो ठाहे, उहो ई खाधो हूंदो जेको तो ठाहियो। सुभाणे अॼु वाङण ठाहींदो, सुभाणे पटाटा ठाहींदो। पर सुबुह शाम हिक ॿिए खां पुछंदा आहिनि छा ठाहे। थोरो शांति करे वेहो। कलाक तव्हां पाण खे न ॾेई सघंदव पंहिंजे वास्ते। ॿियनि जे वास्ते कुझु न आहे करिणो, पंहिंजे वास्ते। रोज़ कलाक तव्हां सत्संग में न गुज़ारींदा, हिन अची करे कयो छा? हेॾा साल मिलिया, हेॾा साल, 100 साल इंसान जी उमिरि आहे। 100 साल छा थींदो आहे? 2-3 साल, 5 साल, 10 साल, वधि में वधि 20 साल। हीउ ज्ञान एतिरो ॾुखियो न आहे। ॿियो बेद